बाबा अम्मा के कने बेटी वसन थी तो अल्लाह अदा इनके मिर्गी पई थई मिर्गी जूतो सुगाइस जूतो इहे ही प्रेम में कान ईंदी मासी होश कर होश अम्मा के असर थी वेवा लोडो वरी केड़ो आयो थस इंदौरे में लुडी आई या चोडेल ते चक्कर खाई आई है जो दिमाग के लोडो अची वियो थस अदी ओ अदी इन खां अॻु मुंहिंजो खेरा होश खां ॿाहिरि निकिरी वञे तुंहिंजा वञण जी करे हेॾे ॾिस छो वञा दा ही वरी कॾहिं होश में आई आहे जो हाणे होश में ईंदी हिन जा ॿ इलाज अथव या तूं जूतो सुघायोसि या तो खणी कारो मुंहुं कयोसि अञा बि सही नथी थिएव न जूतो खणी सेरांदी रखी छॾियोसि कढो हिनखे घर दी ओ दी क़ुरान खे मञो ख़ुदा खे मञो पाण सां गॾु असांखे बि कुकिराइण जो इरादो अथई छा मासी अल्लाह खे मञ हाणे निकिरे था न त मां होश खां निकिरी वेंदी मां बि इहो ई ॾिसण थी चाहियां ॾिसां त निभागी केतिरो मकर थी करे नेठि त ॻाल्हाईंदी न हाणे जेसी ताईं हिननि सां इहा हिक न ॿिए ॾींहुं जुठ न कंदसि तेसी ताईं हे वठ में न ईंदा ख़ैर जेस रॾे ख़ैर हुजे हिननि खे सुधारण जा मूं वटि हज़ारे तरीक़ा आहिनि हिननि खे छॾणो न आहे हाणे